हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाके में मेहूं चोराईंदड़ चोरन से पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान 2 मेहूं हथ करे 2 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई है। बी सेक्शन पुलिस जी दावा है तो उन्हनि ॻुझे इतला ते चोपायो माल चोरी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो, जिते जवाबदारनि पुलिस ते फायर कया। पुलिस जी जवाबी फायरिंग में 2 ॼणा गिरफ़्तार थिया। संदन 4 साथी ऊंधाई जो फ़ाइदो वठी फ़िरार थी विया। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदारनि मोहम्मद अनवर खोखर और सदाम हुसैन सिद्दीकी के कब्ज़े में चोरी कयल 2 मेहूं और टीटी पिस्टल हथ कयो वियो है। पुलिस जो चवण है तो जवाबदारनि मुख़्तलिफ़ हंधनि तां साथियुनि सां गॾिजी चोपायो माल चोरी करण जो एतराफ़ कयो है। पुलिस मूजिब त ॼाणायल मेहूं चोरी थियण बाबत क्राइम नंबर 136/2024 ईसी तहत अॻ में ही केस दाख़िल थियल है। पुलिस मूजिब जवाबदारनि खां हथ आयल मेहूं मालिक हवाले कयूं वेंदियूं। कैमरामैन मोहसन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।